तोखे कड़ी सजा दिया बुधाए तोखे कड़ी सजा दिया जे जिंदा बाहर में उछलाए छड़िया न तो वह सजा भी तो लाइ घट आ तहां मुझे ज़बान जे मथा यकीन कोन कंदा पर हकीकत यह है त अकबर मुके अज ताईं हथ भी न लातो आ। बस कर कुड़ी ऐ हू जेको मां पंहिंजे अखियुनि सां अकबर खे तुझी हंज में मां ॾिठो उहो छो? साईं अकबर मुके धमकियूं ॾींदो रहंदो जेकरे मां उन जी थोड़ी भी खिदमत कयम तो पंहिंजी जान बचाइण जे लाइ। अकबर तोखे धमकाईंदो रहियो इहा ॻाल्हि तूं मूंसां पहिरियों छो न कई? अकबर तव्हां जे वफ़ादारनि मंझां हुयो जेकरे मां इहा तव्हां सां ॻाल्हि कयां तो तव्हां मुंहिंजी ज़बान जे मथां एतबार कोन कयो आ। कूड़ ॾिसो रो कूड़ कूड़ मथां कूड़ हंदी थी वञी मां एतिरो बेवकूफ़ न आहियां जो कूड़ ऐं सच खे सम्झी न सघां। जेकरे मां कूड़ थी ॻाल्हायां न त पोइ घणो बंदूक मारे छॾियो मूंखे। मूं पंहिंजी ज़िंदगी जी इल्तिजा नाहे कई मारे छॾियो मूंखे ऐं हूअ बि मुंहिंजी ज़िंदगी अज़ाब बणिजी चुकी आहे। अॼु खां पोइ हिन हवेलीअ मां ॿाहिरि निकिरण जी तोखे इजाज़त नाहे जे ॿाहिरि वईं त मौल हूंदी हल हल चवां थो अंदरि हल। अदा सुभाणे मुंहिंजो निकाह आहे सभिनी यारनि दोस्तनि खे ॿुधाए छॾियो जिन साम्हूं मुंहिंजो कंध झुकियल हुयो मां उन्हनि सभिनी जे साम्हूं निकाह करण थो चाहियां त जीअं उन्हनि खे बि ख़बर पए त मौला दादा एतिरो कमज़ोर न आहे जो पंहिंजी इज़त न मोटाए सघे। ठीकु आहे मुंहिंजा भाउ जीअं तूं चवंदे न तीअं ई थींदो। भाॼाई ओ भाॼाई मानी में अञा देर आहे छा? अदा मानी तैयार आहे बस खणी थी अचां। खणी ॾाढी बुख लगी आहे। अचे अदा मानी। भाॼाई उन्हनि खे मानी ॾींहं अथई। अदा उन्हनि खे बि मिली वेंदी तव्हां बि खाई वठो न। चऊं भला पाणी प्यार। हाज़िर। अदा अच भला बिस्मिल्लाह मानी खा। मूंखे बुख कोन्हे तूं खा मां लस्सी पीअंदुसि। हमज़ा वलीदा त मानी खाए कोन तो हाणे छा थींदो? खाईंदो जन्नत जी जन्नत मुंहिंजे लाइ लस्सी ऐं मानी रखे छॾजांइ जेॾी महिल बुख लॻंदी न त 2-3 गिर हणी वठंदुसि। चङो मां रखी थी छॾे। चवे थो न त रख पोइ खाईंदुसि खाईंदो ज़रूरु खाईंदो पोइ ख़बर पवंदुसि। साथियों मुला दादा दादा जी क्या जन्नत अदा मुला दादा मुझा भा हाँ मुला दादा वली किथे खाते में जहर तो ना हुयो? हबीबा ये मतलब सुबह घर गाड़ी करो तैयार कर सुबह कर
अरे मुआ पहिरीं त अञा ज़िंदा रहण जो आसरो हो, हाणे त मुआ असांखे मारे छॾींदा। अंकल कोन मरंदी हम जंहिंखे मारींदा। टकर कर मां गाड़ी बाहर कर आए हो तकड़ कयो वली दादा हिते पहुता तो थजू कपड़ू हिते ठाईंदा अब बाप रे पिणे काथे आ हिते पियो हूंदो के छेले सां बदल हूंदो ओ खबड़ अरे पाणी पटिया तू तो सही तू तो तैयार ही ना चो पीछे टक्कर कर हलो मारो ओ भाऊ सुबह खां वठी बंदूक सिधी कयो असांजे मथां बीठो ई भला हरी जाल छॾा त बरू छुटे जाल तव्हांजी बि बाक़ी ॾेखारे असांखे त ड्रेजारी तो डपु थो थिए। तव्हांजी ज़िंदगी जो फ़ैसिलो मां सां वलीदाद कंदो। तव्हां त सभिनि खे मारे चुका आहियो। आग भला मां सां वलीदाद जा जे मानी न खाधी जेकॾहिं उहो बि मानी खाया न त उन्हनि खे अस्पताल ताईं पहुचाइण वारो केरु कोन हुजे हा। वक्त है वली दादा जे घर में घड़ी हमलो करण जो। चाचा घर में घड़ी कंहिं मथां हमलो कंदासीं जॾहिं त मौलादाद ऐं वलीदाद अस्पताल में आहिनि। घर खे ठाहे पिट करे चोस ख़बर पए वलीदाद खे त सावण सां दुश्मनी करण जो छा अंजाम आहे। बाबा घर ड्राहण ऐं फसुल साड़ण सां प्लांट पूरा कोन था थियनि। इहो दुश्मनी जो उसूल नाहे त दुश्मन घर में न हुजे ऐं असां घर में घिड़ी ठीक करे भितर भञी अचूं त तव्हां वक्त खे विसारे छॾियो आहे। कई चकर वलीदाद वारा असांजे पोयां घर में दाख़िल थिया आहिनि। जेकॾहिं असां बि इहे कदम खणूं त पोइ वलीदाद में ऐं असां में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो चाचा। असां पंहिंजे पलांद में वलीदाद जे सीने में गोली ठोकींदासीं पोइ ई असांजो पलांद पूरो थींदो। रेस पनाह ॾियो असांखे पनाह ॾियो असांखे रेस वॾा ज़ालिम असांजे पोयों आहिनि। रेसा असांखे पनाह खातू मुंहिंजो मतिलबु असांखे पनाह जी का जाइ ॾियो अबा रेस पंहिंजो बचो सम्झी असांखे पनाह ॾे पंहिंजो बचो सम्झी। रेस जेकॾहिं असां तव्हांजा बच्चा हुजूं त असांखे पनाह न ॾियो आहे। सभ खां पहिरीं त तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां कयो छा आहे ऐं तव्हांजे कढ केरु आहे। बाबला असां कुझु बि नाहे कयो बेक़सूर आहियूं इन करे ई त पादर असांजे पोयों आहिनि। तव्हांखे केरु थो माण्हू चाहे। वलीदाद वारा सरकार वलीदाद वारा इहा बि ख़बर ॿुधी हूंदव त उन्हनि खे अलाए कंहिं ज़हर ॾिनो आहे। छा इहो कमु तव्हां त नाहे कयो। ओ बारेस अमार नासा ॾोकड़ कोन्हनि खे बाबेट बीड़ियुनि जा पैसा बि कोन्हनि खे वधंदो आहे टोटा जबाड़ींदो ज़हर ॾोकड़ किथां ईंदासूं बा। अल्लाह तव्हांखे वधाईंदो रहेसि। असां ते रहम कयो न त वलीदाद वारा असां सभिनीनि खे जहिड़ो ई दफ़न करे छॾींदा। ठीकु आहे तव्हां हली अंदरि वियो। रेस अल्लाह वधाईंदी रब जी बात हूंदई असां मिस्कीननि खे पनाह ॾिनी। अमा वारो कर इजाज़त मिली आहे गेल न कर 5 रुपया घटि कम खे पट अचो हलो सरकार
तव्हां त चयो न त अंदरि वञो। मर्द न सिर्फ़ औरतुनि लाइ चयो आहे। और औरतुनि में असां में कहिड़ो फ़र्क़ु आहे? फ़क़ीर जा ॿार आहियूं, जेकर तव्हांजी ख़ुशियूं थींदियूं न त असांखे घुराईंदा आहियो, रनुनि जे विच में राग कंदा आहियूं, नचंदा आहियूं, कुॾंदा आहियूं। हाणे वरी झलियो था, एतिरा छो था कयो आहे? मुसीबत जे टाइम में त असांखे कमु अचो न था। सरकार ख़ुदा तव्हांजे हुस्न में जमाल कमाल पैदा कंदो, अव्हांखे अलाह ख़ुशि रखंदो। असां बि दरवेश आहियूं, दुआ कंदासीं। बस हाणे घणो थियो? हलो सभु अंदरि हली वियो। ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾिजो, जे अंदरि को बि नुक़सानु थियो आहे, का बि हिकिड़ी नंढी शइ भॼी अथव न त उन जे एवज़ तव्हांजो उपज़ो भिनंदोमांव। न ऐसा न, असां कोन नुक़सान कंदासीं, अल्लाह ॿुधाईंदी। हलो रब बाझक हलो हलो असां मिस्कीन। मां बाबे खे छॾियां थो, तव्हांजे शइ सां हरकत न कंदो। महिरबानी अब्बा। अरे मूं तव्हांखे खारायो प्यारियो, पंहिंजे जीअ में जायूं ॾिनियूं, उन जे बदिले में तो असांखे ज़हर ॾिनो। ख़ुदा जो कसम आहे, मौला थो ॼाणे, मूं ज़हर कोन ॾिनो हो, वो नशे जूं टिकियूं। बस तव्हांखे बख़्श क्या तव्हांखे तव्हांजो कच्चो गोश्त न खाना। असांखे ख़बर कान हुई, असांखे जे ख़बर हुजे त हुन में ज़हर आहे त असां ईअं कॾहिं न कयूं। ॿुधाए त तव्हां इहो ज़हर किथां आंदो आहे? भाई भगल भरिया। ख़ुदा जी कमाए पेश उन जॻह ॾिनो। अदा असां त हुनखे निंड जूं गोरियूं चयूं हुयूं, हुन चयो त ही पिछले निंड जूं गोरियूं आहिनि। मूंखे अलाह जो कसम आहे अदा, इहा ई हक़ीक़त आहे। तूं जब खे चई पियो न त निकाह खां पोइ सभिनी खे मारे छॾींदे, उन डप खां असां तोखे निंड जूं गोरियूं ॾिनियूं त जीअं असां हितां भॼी सघूं। माई भागन भरी हिते आई ऐं असां हुनखे अर्ज़ु कयो, हुन निंड जूं गोरियूं करे असांखे ॾेई वई। असांखे त इहा ख़बर हूंदी आहे न त इहो ज़हर आहे, असां तव्हांखे कोन ॾियो आहे, असां पाण पी वञूं आहे। मां हुन निभागी रन खे बि गिले खणी थो अचां। जेकॾहिं हुन चयो त ज़हर लाइ तव्हां हुनखे चयो आहे त पोइ मां तव्हांखे पंहिंजे हथनि सां पाण ज़हर पियारींदुसि, पंहिंजे हथनि सां। पिता कहिड़ो था मारे न ॼण उठ पत्थर ते कुटबो। अलाह तुंहिंजो पिचर जी बीमारी थी अथसि, सुबुह जो उथंदा काव चुकंदसि। अलाह तुंहिंजो कुटे खे चकर दा न कुटो चकर हिते बि सूर अथई, हिते बाबा रे छंद छंद छाया करे विधो मौला। अम्मा मां तुंहिंजी परेशानी सम्झां थी, जेकॾहिं तुंहिंजी दिलि चए थी तूं वञी भाउ सां मिली अच, रुस्तम तोखे कुझु बि न चवंदो। न चाची, अदा खे ज़हर मिलियो आहे, इन ॻाल्हि जो ॾुख अथव, बाक़ी हुननि सां मिलण ते दिलि कान थी चवे। मूंखे ख़बर आहे अम्मा, हिकु भेण कॾहिं बि एतिरी पथर दिलि नथी थी सघे। खणी जो हुनजा भाइर हुनजे मथां केॾो ज़ुल्म छो न कनि, पर जॾहिं बि भाइरनि खे कंडो लॻंदो आहे न त हुनजी भेण तड़पी पवंदी आहे। ऐं तूं थी चए मां ॾिसण लाइ कान वेंदसि? चाची उहे भाइर हूंदा आहिनि,
मुझे भाइरन का वधिक ज़ालिम को ॿियो आहे ई न। तुंहिंजा भाइर ज़ालिम आहिनि, छा उन्हनि सां तुंहिंजो रिश्तो ख़तम थी वियो? हाँ चाची, जॾहिं मां उन घर खां पेर ॿाहिरि रखियो हुयमि न, त हमेशा हमेशा जे लाइ मां उन्हनि सां पंहिंजो रिश्तो ख़तम करे आई हुयसि। ऐं मूं कसम खणी छॾियो आहे त मां पंहिंजे भाइरनि जे लाश मथां बि न वेंदसि। अञा त हू ज़िंदा आहे, मां हुन घर जी चोट कीअं टपंदसि? जंहिं दर ते मुंहिंजी तज़लील कई वई हुजे, मां उन दर ते कीअं वेंदसि? जंहिं दर ते मूंसां गॾु मुझे ॿार खे मारण जी धमकियूं ॾिनी वई हुजनि, जंहिं मासूम अञा हिन दुनिया में पैर बि न आहे रखियो। न चाची न, मां उन दर ते हाणे कॾहिं बि न वेंदसि। ऐं जेकॾहिं मां मरी बि वञा न, त मुंहिंजे ॿारनि खे मुंहिंजो मोह बि न ॾेखारिजो। जीअं तुंहिंजी दिलि मां तो ते ज़ोर न भरींदसि। ठीक है जानू, तुझी मदद मां कयां थो। तुझी घरवारीअ खे खंबे खणी हिते अचण मुंहिंजो कमु आहे। हा, जेकॾहिं प्यार में आई त ठीक, न त हथियार जे ज़ोर ते बि खंबे खणी ईंदोसांसि। ऐं तोखे पंहिंजे वाइदे जी पासदारी करणी आहे। ऐं वाइदे मुताबिक़ उन मथां आंगुर बि न खणंदे। ऐं उन जूं सभु ग़लतियूं माफ़ करे नए सिर जिंदगी गुज़ारींदो। ठीकु आहे शेरखान, जीअं न तूं चवंदे ईअं ई कंदुसि। ऐं थोरो चाहींदुसि मुंहिंजो घर फिटे। शेरखान जे न हुन मां मूंखे नफ़रत हुजे हा न, त घणा ॾींहं अॻु में मारे छॾियांसि। पर जॾहिं हूअ मूंसां नफ़रत करे थी न, पोइ मुंहिंजी नफ़रत वधे थी। जानू, घणो न त थोरो वक़्तु ॿई हिक ॻोठ में रही चुका आहियूं। मुंहिंजे घर जूं ॻाल्हियूं तोखां ॻुझियूं कोन हूंदियूं, ऐं तुंहिंजे घर जूं ॻाल्हियूं मूंखां ॻुझियूं कोन हूंदियूं। उहो त आहे। जानू, तूं जेको पंहिंजी घरवारीअ ते ज़ुल्म कंदे न, उहा बि मूंखे ख़बर आहे। अड़े तॾहिं त हूअ तोखां बेज़ार हुई। जेकॾहिं तूं कुर्ब करी हा न, त हुन जी नफ़रत प्यार में तब्दील थी वञे हा। पर साईं, तो त कॾहिं सोचियो ई कोन हूंदो त औरत जे सीने में बि दिलि हूंदी आहे। सचो शेरखान, जो तो मुंहिंजी हाणे मदद कई ऐं आउं ज़ाल खे वठी अचण में कामयाब थियुसि, त अॻियूं ॻाल्हियूं सभु विसारे नए सिर ज़िंदगी सफ़र कंदासूं। ऐं इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। साहब, नई जिंदगी मिली अथई, इनजो नज़रानो कढ। हा मां साथ नज़रानो भी कढंदुसि ऐं कुर्बानी भी कंदुसि। कुर्बानी? हा दा, पंहिंजी जान जे मथां इन हमज़े ऐं सत बिराई खे घुरे कुर्बान कंदुसि। अदा, उन छोरी जो छा कंदे जंहिंखे तूं जीअ में जायूं ॾियण पियो चाहीं? जंहिंखे जीअ में जाइ ॾिनमि, हाणे उन जी जाइ मुंहिंजी पेरनि जी जुतीअ में हूंदी। जुतीअ जी नोक सां हाणे उथारींदोमांसि ऐं विहारींदोमांसि। शुक्र आहे जो तो छोरीअ खे सुञातो ऐं तुंहिंजूं अखियूं खुली वयूं ऐं उन जे इश्क में तूं अंधो थी वे, अंधो। अञा बि उन जी मोहब्बत जी चिणग मुंहिंजे मन जी कुंड में किथे ॿरे थी अदा। न ॼाण त
मां उनखे एॾो छो चाहिण लॻो आहियां ऐं उन सां एॾी मोहबत छो थी वई आहे। उन मूंखे ज़हर जो ढुक पीआरियो आहे, तॾहिं बि मुंहिंजे हथनि में उन लाइ अमृत आहे। ही मूं छा कयो? मूं मौलादात जी मोहब्बत के अञा ताईं नाहे सुञातो। जेको शख्स मूंसां एतिरी मोहब्बत करे थो ऐं आऊं हुन सां धोखे मथां धोखो कंदी थी वञा। हिन चक्कर जेकॾहिं मौलादात मूंखे माफ़ कयो त सॼी हक़ीक़त मौलादात खे ॿुधाए छॾंदसि ऐं बाक़ी ज़िंदगी उन जे नाले सां जुड़जी गुज़ारे छॾंदसि। मुंहिंजी आख़िरी ग़लती के खुदा करे त मौलादात माफ़ करे छॾे। तरस 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 वलीदाद वारा ॿधी खणी वञनि। हा मूंखे छो ॿधी खणनि, तोखे छो न खणनि?